उस्ता मोहम्मद वार्ड नंबर 23 चांडिया माला लिंक गली गुलाम सरवर में ताल टफटेल नहीं लगाई गई। दूसरी जानिब माले के दिगर गलियों में जितना भी काम हुआ है वो गैर मयारी है। गैर मयारी काम के बायस हमारे गली का सीवरेज सिस्टम खराब हो गया है और गंदा पानी घरों में जमा हो रहा है। मखसूस काउंसलर सिर्फ अपनी गली में काम करवा रहा है। बारिश के वक्त सख्त आने जाने में तकलीफ का सामना करना पड़ता है। इस मौका पर चांडिया माला और लिंक गली गुलाम सरवर ज़हरी के रहायशियों का वश न्यूज़ से बातचीत करते हुए कहा कि असांजो जेको मखसूस काउंसलर आहे उन ॾींहुं जीअं हिते ठेकेदार आयो उनखे हिते विहारे करे मां सम्झायोमांसि जो भई असांखे सभु खां पहिरियों असांजी जेकी लिंक घिटी आहे असांखे इहा ठाहियो वञे, छो जो असां घरों निकिरूं था पिया असांखे ॾाढी तकलीफ़ थिए थी। बारिशनि जे दौरान अधे जी ॻाल्हि वांगुरु मोटरसाइकिल ते पंहिंजी जॻह ते असां पैदल बि नथा निकिरी सघूं। टफटेल जो कमु सॼी घिटी में थियल आहे, तव्हां पाण ॾिसी सघो था त कहिड़े कमु थियल आहे। न को मिटी विधऊं, न को भरा कयूं, न को नाली ठातऊं। ठेकेदार खे चवंदा चए असांजो नाली में कोई तालुकाती न आहे, असां नाली न ठाहींदासीं। भई भरा कयो, चए भरा में असांजो कोई तालुकाती न आहे। हे असांजी मखसूस घिटी हिकु नंढड़ी घिटी आहे गुलाम सरवर ज़हरी जे नाले सां। हिन घिटी जे बारे में हथ ॿधी करे हिकु हिकु चयुमि, सभिनि मूंखे आसिरो मसलो आहे कि असांजी ये गिली आहे जेकी अॼु को 25 साल को वठी ये जो कमु न हलियो आहे। बाक़ी असांजी सरकार सां इहा अपील आहे कि असांखे महिरबानी करे जल्द सां जल्द असांखे गिली ठाराए ॾियनि और असांजे घरनि में पाणी अचे थो, नाली जो पाणी, मींहं जो पाणी और असांखे टपण जो हितो गप खां सिवा असांखे दग ई न। उन्हनि पंहिंजी गिली जे लाइ जदोजहद कयनि, ईअं न आयनि करी त असां तव्हां पंहिंजी गली आहे, तव्हां बि अचो, आवाज़ मथे करो, MP तक वञे, मेयर साहिब तक वञे और काउंसिलर साहिब शहीद थी वियो, अल्लाह उनखे दर्जा बुलंद करे। उन खां बाद ॿियो काउंसिलर आहे त असां उन सां अॼु ताईं उनखे असां लफ़्ज़ बि न ॻाल्हायो आहे। पर इहो ॾिसूं था उहो पंहिंजो कमु करे थो। असां MP साहिब खे इहो रिक्वेस्ट करूं था, मेयर साहिब खे इहो रिक्वेस्ट करूं था, असांजी गिली जो हालात ॾिस, न असां वटि नाली आहे, न असां वटि कोई टफटाइल आहिनि, न असांजे गिल में वाटर सप्लाई को पाणी भी आहे, न इन में कोई गैस आहे। सर अभी जो है ना ये नाली जो ये ऊपर है, जगह जो है वो नीचे है, सारा जो सिम सेक है वो सारे अंदर आ रहा है। ठीक है, बच्चे छोटे बड़े सारे दर पदर हैं। तो हम लोग यही अपील करते हैं कि मसले को हल करें। जो मसलो आहे इहो घिटी असांजी ठहे नथी, काफ़ी साल थी विया आहिनि। असां गप चिक में अहिड़ा ख़राब थी विया आहियूं जो बसि अल्लाह माने। असां बुरो आहे और हेॾे जेको आहे त असां वटि 3 फुट 4 फुट हेठि खॾो आहे। बरसाति थिए तो असां 15 ॾींहं घर को निकिरी नथा सघूं, ॾाढे तकलीफ़ में आहियूं। महिरबानी करे जेके बि MN आहिनि, मेयर साहब आहे, उनखे बि गुज़ारिश आहे कि अची असांजो विज़िट बि करनि और असांजी हालियत बि ॾिसनि, कंडीशन छा आहे असांजो। ॾिसो सॼो ज़ाहिर आहे, कोई बि सफ़ाई वारा न आहे और इन को काफ़ी टाइम 15-20 सालनि खां ईअं ई आहे, सरगंदगी जो सफ़ा ढिकार आहे। और इन खां अलावा बरसातनि में ईअं सर सफ़ा कचिरो अचे थो, हर चीज़ कोई मतिलबु कि रहण जो जॻह नथो थी सघे। असां MP साहिब खां अर्ज़ु करूं था कि महिरबानी करे जेको आहे न असांखे जेको इहो फ़राहम करनि और जेको आहे इन में असां दादरसी करनि। चांडिया माला और गुलाम सरवर लिंक गली के रहायशियों ने मेयर म्युनिसिपल कॉरपोरेशन और हाईकाम बाला से मुतालबा किया कि इस मामले को फौरी तौर पर नोटिस लेकर गुलाम सरवर ज़हरी की लिंक गली को टफटेल लगाकर गली के अवाम को आज़ाब से बचाया जाए। कैमरा टीम के साथ अली हसन बलोच, वश न्यूज़, उस्ता मोहम्मद बलूचिस्तान।